Assalamualaikum dear students. This is Zarar Khan from Naeem Virtual Academy. असांजो अॼु जी टॉपिक आहे कुझु इंटरनेशनल डेज़ आहिनि कुझु पार्लियामेंट्स आहिनि असां उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं रिपीटेडली कुझु तव्हां ऑलरेडी क्वेश्चन पुछा कया वेंदा आहिनि टेस्ट में उहे हिन मां असां रिपीट कंदासीं त उन्हनि खे असां जेको आहे सो सही तरह यादि कयूं जीअं 24 जनवरी इंटरनेशनल डे ऑफ एजुकेशन आहे 27 जनवरी इंटरनेशनल डे ऑफ कमेमोरेशन इन मेमोरी ऑफ द विक्टिम्स ऑफ हॉलोकॉस्ट आहे हॉलोकॉस्ट यादि कजो जेको यहूदियुनि जे ख़िलाफ़ु हिटलर जी पॉलिसीज़ हुयूं उनखे टर्मिनेट करण जूं उनखे सिंपल वर्ड्स में हॉलोकॉस्ट चइबो आहे ॿियो 4 फरवरी आहे तव्हांजी इंटरनेशनल डे ऑफ ह्यूमन फ्रेटर्निटी 11 फरवरी इंटरनेशनल डे ऑफ वुमेन एंड गर्ल्स इन साइंस 13 फरवरी वर्ल्ड रेडियो डे 20 फरवरी वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस 1 मार्च यादि कजो ज़ीरो डिस्क्रिमिनेशन डे उन खां पोइ तव्हांजो आहे 8 मार्च इंटरनेशनल वुमेंस डे 20 मार्च आहे इंटरनेशनल डे ऑफ हैप्पीनेस 8 मार्च इंटरनेशनल वुमेंस डे मोस्ट इंपॉर्टेंट हिनखे यादि कजो ऐं 20 मार्च इंटरनेशनल डे ऑफ हैप्पीनेस ऐं 21 मार्च जेको उन ते वर्ल्ड पोएट्री डे बि सेलिब्रेट कयो वेंदो आहे ॿियो वर्ल्ड डे ऑफ फॉरेस्ट बि सेलिब्रेट कयो वेंदो आहे वर्ल्ड वाटर डे यादि कजो 22 मार्च वर्ल्ड हेल्थ डे आहे 7 अप्रैल ते 21 अप्रैल ते तव्हांजो वर्ल्ड क्रिएटिविटी एंड इनोवेशन डे आहे ऐं 25 अप्रैल ते वर्ल्ड मलेरिया डे आहे 3 मई ते वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे आहे तव्हांजो ऐं तव्हांजो 1 मई ते तव्हांखे ख़बर आहे लेबर डे थींदो आहे उहो यादि कजो मिसिंग आहे त 1 मई तव्हांजो यादि कजो 1 मई तव्हांजो लेबर डे आहे पोइ आहे तव्हांजो 3 मई वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे 21 मई आहे तव्हांजो वर्ल्ड नो टोबैको डे 1 जून आहे ग्लोबल डे ऑफ पेरेंट्स 5 जून वर्ल्ड इन्वायरमेंट डे यादि कजो 5 जून वर्ल्ड इन्वायरमेंट डे मोस्ट इंपॉर्टेंट आहे उनखां पोइ आहे 7 जून वर्ल्ड फूड सेफ्टी डे उन खां पोइ तव्हांजो 8 जून वर्ल्ड ओशंस डे 12 जून आहे तव्हांजो वर्ल्ड डे अगेंस्ट चाइल्ड लेबर ऐं 14 जून आहे तव्हांजो वर्ल्ड ब्लड डोनर डे 21 जून आहे इंटरनेशनल डे ऑफ योगा 23 जून आहे इंटरनेशनल विडोज़ डे 26 जून आहे इंटरनेशनल डे अगेंस्ट ड्रग अब्यूज़ एंड इट्स ट्रैफिकिंग 11 जुलाई आहे वर्ल्ड पॉपुलेशन डे मोस्ट इंपॉर्टेंट उन खां पोइ 18 जुलाई नेल्सन मंडेला इंटरनेशनल डे 18 जुलाई यादि कजो नेल्सन मंडेला इंटरनेशनल डे 18 जुलाई 12 अगस्त इंटरनेशनल यूथ डे 19 अगस्त है वर्ल्ड ह्यूमैनिटेरियन डे 8 सितंबर है इंटरनेशनल लिटरेसी डे 21 सितंबर इंटरनेशनल डे ऑफ पीस तो 21 सितंबर याद कजो 5 अक्टूबर है वर्ल्ड टीचर्स डे 16 अक्टूबर है वर्ल्ड फूड डे ठीक है इसे याद कजो 20 नवंबर है वर्ल्ड चिल्ड्रंस डे 1 दिसंबर है वर्ल्ड एड डे अब 10 दिसंबर ह्यूमन राइट्स डे मोस्ट इंपॉर्टेंट 10 दिसंबर जो तव्हांजो छा आहे वो तव्हांजो आहे ह्यूमन राइट्स एंड इहो तव्हां जेको आहे सो पंहिंजे माइंड में रखिजो उन खां पोइ असां जेको आहे सो कुझु टॉप इंटेलिजेंस सीक्रेट एजेंसीज़ आहिनि जेके रिपीटेडली पुछा कयूं वञनि थियूं जीअं आहे नेशनल सिक्योरिटी एजेंसी NSA उन खां पोइ CIA ॿई कंहिंजो USA जो पाकिस्तान जी इंटर सर्विस इंटेलिजेंस जी आहे रा इंडिया जी आहे RAW जो रिसर्च एंड एनालिसिस विंग आहे ऑलरेडी पुछा कई वई रा स्टैंड फॉर ठीक आहे ॿियो फ्रांस जे जनरल बोर्ड ऑफ एक्सटर्नल सिक्योरिटी GBES ॿियो मैक्सिको सेंटर ऑफ नेशनल इंटेलिजेंस रशिया जी आहे GRU जेको आहे सो मेन इंटेलिजेंस डायरेक्टोरेट आहे तव्हांजो ठीक है UK जो सीक्रेट इंटेलिजेंस सर्विस MI6 आहे ॿियो टर्की जो नेशनल इंटेलिजेंस ऑफिस MIT आहे ऐं जर्मनी जी आहे फेडरल इंटेलिजेंस सर्विस BND ठीक है साउथ कोरिया जो नेशनल इंटेलिजेंस सर्विस ठीक है जापान जो पब्लिक सिक्योरिटी इंटेलिजेंस त इनखे थोरो तव्हां माइंड में रखिजो त तव्हांखे या US जी पुछा कंदो आहे या जेको आहे सो फ्रांस जी ऐं ॿियो UK जी हुननि पुछा कई आहे रिपीटेडली त MI6 खे जेको आहे सो कंहिंजी जेको आहे सो आहे सीक्रेट एजेंसी सॉरी उन कुछ पार्लियामेंट जे बारे में पुछा कयूं जेके रिपीटेडली पुछा कयूं आहिनि असां कोशिशि कयूं कि सॉर्ट आउट कयूं अफगानिस्तान जी नेशनल पार्लियामेंट जो नालो आहे नेशनल असेंबली आज़रबाईजान जो मिली मजलिस आहे बांग्लादेश जो जतिया संसद आहे चाइना जो नेशनल पीपल्स कांग्रेस आहे ॿियो इंडिया जो जतिया संसद ठीकु आहे त इंडिया जो जेको अपर हाउस नालो आहे राज्यसभा ऐं लोअर हाउस नालो आहे लोकसभा राज्यसभा ऐं लोकसभा जेको आहे सो अपर हाउस राज्यसभा ऐं लोअर हाउस लोकसभा इंडिया जी ईरान जी मजलिस शोरा आहे इस्लामी जापान जी डाइट जेको पार्लियामेंट मलेशिया जी पार्लियामेंट नालो ई पार्लियामेंट आहे मालदीव जो जेको आहे सो पीपल्स मजलिस आहे मैक्सिको जी कांग्रेस ऑफ द यूनियन आहे न्यूज़ीलैंड जी हाउस ऑफ द रिप्रेजेंटेटिव आहे पाकिस्तान जी मजलिस शोरा ऐं रशिया जी फेडरल असेंबली साउथ कोरिया जी नेशनल असेंबली इहे कुझु आहिनि जेको आहे सो पार्लियामेंट जेको रिपीटेडली क्वेश्चन्स मां FPSC में पंजाब जेको आहे सो पब्लिक सर्विस कमीशन में कुझु क्वेश्चन रिपीट थिया आहिनि असां कोशिशि कई तव्हां सां उहे जेको आहे सो शेयर कयूं उन खां पोइ असां वटि आहे जी UK जी पार्लियामेंट जी नालो पार्लियामेंट आहे सीरिया जी मजलिस चाब आहे स्विट्ज़रलैंड जी फेडरल असेंबली आहे फिलिपींस जी कांग्रेस आहे नॉर्थ कोरिया जी सुप्रीम पीपल्स जो सो असेंबली आहे पार्लियामेंट जो पार्लियामेंट पोइ उन खां पोइ असां वटि जेको सेकेंड हिन में टॉपिक आहे उहो आहे इम्पोर्टेंट सी पोर्ट्स इन द वर्ल्ड
सी पोर्ट्स कुझु रिपीटेडली उन पुछा कई वेंदा असां बहितर आहे उनखे थोरो नज़र में ॾियूं जीअं तव्हांजो अबंदन आहे तव्हांजो ईरान में आहे एलेक्जेंड्रिया पोर्ट यादि कजो सी पोर्ट एलेक्जेंड्रिया इजिप्ट में आहे इहा रिपीटेडली असांखे जेको सो पुछा कई वई आहे एम्स्टरडम आहे जेको लार्जेस्ट हुई परियां उहा तव्हांजी नीदरलैंड में आहे अकबा आहे अकबा जॉर्डन में आहे बंदर अब्बास जे बारे में पुछा कयो त ईरान में आहे पोर्ट कासिम पाकिस्तान में आहे ब्रिस्टोल इंग्लैंड में आहे कोलकाता इंडिया में आहे केप टाउन तव्हांजी जेको आहे साउथ अफ्रीका में आहे लिवरपूल इंग्लैंड में आहे जैबल अली आहे UAE में मेलबोर्न ऑस्ट्रेलिया में नेपल्स आहे तव्हांजी इटली में रिपीटेडली नेपल्स जे बारे में पुछा कई आहे बंदर अब्बास जे बारे में एम्स्टरडम में एलेक्जेंड्रिया इहे मोस्ट रिपीटेड आहिनि सी पोर्ट जेको ऑलरेडी असां उन्हनि जेको आहे सो पुछा कई आहे अबाउट दीस पोर्ट्स पोइ जीअं न्यू ऑरलियंस आहे उहा यूनाइटेड स्टेट्स में आहे उन खां पोइ ओस्लो नॉर्वे में आहे चिटागोंग बांग्लादेश में आहे ऐं हम्बर्ग आहे तव्हांजी जर्मनी में पोर्ट ऑफ सलाह आहे तव्हांजे ओमान में सूज़ पोर्ट जेके सूज़ किनारे क्राइसिस हलनि पिया त सूज़ पोर्ट तव्हांखे किथे इजिप्ट में शंघाई आहे तव्हांजे चाइना में ॿियो तव्हांजी योकोमा आहे तव्हांजी योकोमा उहा तव्हांजी जापान में आहे त डियर स्टूडेंट्स इहे कुझु मोस्ट रिपीटेड ऑर्गेनाइजेशन्स या मोस्ट रिपीटेड पार्लियामेंट्स आहिनि रेयर डेज़ आहिनि त काइंडली हिनखे तव्हां माइंड में रखो होपफुली दीज विल हेल्प यू आउट थैंक यू अल्लाह हाफ़िज़ डियर स्टूडेंट्स